करमपुर बरसांकोट शफी मोहन जाफरी में ज़मीनी तकरार तां जाफरी बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े के नतीजे में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि बिलावल पुट हफ़ीज़ुल्लाह जाफरी ऐं अल्लाह बख्श पुट रहमतुल्लाह जाफरी शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। वारसनि पारां वाक़े के ज़ख़्मियुनि खे करमपुर सरकारी अस्पताल आंदो वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े के ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ हो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।